हाणे ख़बर शामिल कयूं पिया नारो कां त नारो कैनाल RD नंबर 311 ते लॻल हज़ार एकड़नि खे आबाद कंदड़ मशीन जो ट्रांसफार्मर ख़राब, ट्रांसफार्मर जो मोबिल समेत नट बुल्ट बि चोरी। इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असांखे जॉइन कयो आहे नारो मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर दीदार शड़। जी दीदार शड़, कहिड़ा तफ़सील? जी होशाक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नारा कैनाल ते RD नंबर 311 खां लॻल मशीन हज़ारे एकड़ ज़मीन आबाद कंदड़ आहे। आबादगारनि एहतजाज कंदे ॿुधायो त उनजो ट्रांसफार्म बि मोकिलायो आहे, जंहिंजो तेल निकिरी वियो आहे ऐं नट बुल्ट बेल्ट बि चोरी थिया पिया वञनि। ऐं उनजो बावजूदि चौकीदार हूंदे बि जेको आहे सो असांजी चोरी ऐं मशीन जा ट्रपड़ खया पिया वञनि। ॿिए पासे आबादगारनि धाईंदे ॿुधायो त अलाए रखियो शर जेको आहे 50 खां 60 हज़ार पघार खणी रहियो आहे, जेको घणे अरसे खां गुम आहे। SDO ऐं इंजीनियर खे असांजी अपील आहे त हीअ नोटिस वठी ऐं असांखे हिकु मिस्त्री ऐं हिकु चौकीदार ॾिनो वञे, जीअं हीअ मशीन सुकून सां हली सघे। जी ठीकु आहे दीदार शर, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। जमाना हो गया पुराना। अब बात वॉलपेपर्स की। हैदराबाद समेत सिंध के वासियों के लिए खुशखबरी। घरों और दफातरों को बनाएं दिलकश दीदाजेब सुमरो वॉलपेपर एंड PVC पैनल के रोहे रवा। राजन अली सुमरो दे रहे हैं वॉलपेपर्स की वसी मियारी रेंज। मुनफरिद 3D डिजाइन भी मौजूद है। चाइना, कोरियन, थाईलैंड के आला क्वालिटी के वॉलपेपर्स मुनासिब कीमत में सर्विस के साथ बआसानी दस्तयाब हैं। फौरी राब्ते के लिए व्हाट्सएप नंबर 03333702 516 033337078886।